त हे मुंहिंजी मङियंदी हुई 7 महीना अॻु में असां नालो क्या है वाले नालो बताओ घाट बताओ कितना छा आहे तेमना ये पता है ओके तेमना फहमीना किथां जा आहियो अरबाब गोठिया वालदे नालो गुलाम हैदर किथां जा रहवासी हो पन्नो आकिल चलो अच्छा छा मसलो हाणे ॿुधायो हे हुयो मुंहिंजो मञींदो मुंहिंजा भाउ न पिया ॾियनि हा मारनि पिया चवनि पिया ॿिए हंधि शादी कर हिते न ॾींदासीं असां पोइ असां कोर्ट में निकाह कयो 7 महीना अॻु में उन खां पोइ मूंखे वरी मारनि पिया पोइ कोर्ट सॻोरी छापो हयो असांखे पोइ मूंखे कोर्ट हिन जे हवाले कयो हाणे चवनि था मुड़ुस सां मारण चाहिनि हाणे छा था चवनि हाणे चवनि था असां ॿिन्ही खे मारींदासीं हाणे जेके हिन जा घर जा भाती आहिनि पोड़ा पोड़ी उन्हनि खे धमकियूं था ॾियनि मुंहिंजो नालो आहे मोहम्मद अज़ीम जंडीर वेठल ॻोठ मोहम्मद अज़ीम जंडीर तालको पनवाकल ज़िलो सखर मुंहिंजी मंग हुई 7 महीना अॻु मां कोर्ट में निकाह कयो आहे हाणे निकाह खां पोइ हे माई खे मारनि पिया इल्ज़ाम ॾेई कारो करे पोइ कोरड़ सॻोरी पनवाकल छापो हणी माई रिकवर कई माई रिकवर करे जज साहब मुंहिंजे हवाले करे छॾी हाणे इन खां पोइ मुंहिंजे घर ते तशदुद मुंहिंजे पोयनि खे मोतमार धमकियूं ऐं जेको असांखे कारोकारी करण करे मारण जूं धमकियूं SSP सखर साहब IG सिंध खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी जानियूं बचाए ऐं पोयां जेके घर जा भाती आहिनि उन्हनि ते तशदुद राति जो फेर